तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं। छा वाकई भावल हाणे मीर जे दोस्तनि खे कुटे ॿधे खणी वेंदो ऐं उन्हनि खे क़ैद करे छॾींदो? छा नेक्स्ट एपिसोड में वरी जेको आहे दरिया ख़ान भावल जे मथां हमलो करे इन्हनि खे छॾाए वठंदो या मूसा इहो दरिया ख़ान खे पूरो कंदो? अचण वारे एपिसोडनि में मीर जो छा थींदो, सिजावल जो छा थींदो? दोस्तों तव्हांजी वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। तव्हांखे ॿुधाईंदा हलियूं त नेक्स्ट एपिसोड में भावल वारा वेंदा राज जे वकिड़े में ऐं मीर जा दोस्त हुनजे पिड़ चढ़ी वेंदा आहिनि। भावल वारा कुटे उन खे ॿधंदा आहिनि ऐं उते दरिया ख़ान वारा बि हूंदा आहिनि, लेकिन करे कुझु न सघंदा आहिनि, लिकी वेही रहंदा आहिनि। सिर्फ़ु परपो ठुपो बाद में चवंदा आहिनि त जे असां हिन खे छॾे ॾिनो त हीअ असांखे कोन छॾींदा आहिनि, जो पीछो कंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां अचण वारी किस्त में धमकियूं ॾींदा। मूसा दरिया ख़ान खे धमकी ॾेई छॾींदो, हुनजे उस्ताद खे बि धमकी ॾेई छॾींदो त हाणे जेको ईंदो मारियो वेंदो ऐं हू चवंदा असां मीर जो साथ ॾींदासीं। ऐं इहे धुरियूं ॿ टे ईअं अलॻि अलॻि थी चुकियूं आहिनि। हाणे इन्हनि जो रोज़ु मलाखड़ो पियो हलंदो ऐं इन शइ जो नवाब ख़ान पियो फ़ाइदो खणंदो। नवाब ख़ान खे ख़बर पइजी चुकी आहे त मूसा मुंहिंजा सॼा टिपा ॼाणे थो, इन जे करे मूसा सां फ़िलहालु नवाब ख़ान न पिटाईंदो, लेकिन अंदरूनी तौरु मूसा जे लाइ बि खॾु खोटींदो रहंदो। ऐं इन शइ जो भावल बि जेको आहे वॾो फ़ाइदो खणंदो ऐं बख़्त सभ खां वधीक फ़ाइदो खणंदो ऐं शेर अली बि।